में विहारियों जेको जागे थो सो हथ करे सुभान अल्लाह चओ। ये तव्हां हेतिरा शरई शाहिद आहियो। मां पंहिंजो ज़िम्मो बरी कयां, मां पंहिंजो हक़ जो कलमो तव्हांखे चयो वञा ऐं तव्हांखे ॿुधायो वञा। मूंखे कल्ह कंहिं क्लिप मोकिलियो आहे साईं, उन में हिकिड़ो अछी ॾाढ़ी सां बीठो आहे हमरा ऐं हज़रत पीरान पीर दस्तगीर बादशाह पीर हज़रत गौस आज़म अब्दुल कादिर जीलानी जो सुभान अल्लाह। उन सैयदना गौस आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु जे मथां इल्ज़ाम हणंदे पंहिंजे तरफ़ां हिकड़ी इबारत ठाहे ऐं उन जी निस्बत हज़रत पीरान पीर रज़ी अल्लाह तआला अन्हु ॾांहुं करे ऐं अछी ॾाढ़ी सां नीम ख़्वांदा बि चवण, नीम बि अधु बि घणो आहे, पर को ॼट को जाहिल को अणपढ़ियो माण्हू आहे ऐं बीठो चवे थो त हज़रत पीरान पीर नबी साईं जे नबूवत खां अॻे गौसे आज़म आहे। अबा इहो दुरुस्त आहे, तव्हां मञो था हिन ॻाल्हि खे? इहो कुफ्र आहे। इहो छा आहे? चओ 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 ज़ोर सां चओ, सभु ॻाल्हायो ज़ोर सां। अब मुंहिंजो मुस्तफ़ा करीम अव्वल या पीरान पीर अव्वल? मुस्तफ़ा करीम ॻाल्हायो ते परेशान थी विया मुस्तफ़ा केर अव्वल? मुस्तफ़ा सभु चओ मुंहिंजो महबूब अव्वल। त मां हुन अछी ॾाढ़ीअ वारे खे ॿुधो आहे। हे तव्हां ॿाराड़ी जा माण्हू हो, उलमा वेठा आहिनि, हुफ़ाज़ वेठा आहिनि, उहो अछी ॾाढ़ीअ सां बीठो पंहिंजे हथ जी इबारत ठाही अथई, जेका इबारत मां चैलेंज सां थो चवां। हज़रत पीरान पीर जे कंहिं कसीदे में कोन्हे, पीरान पीर जा इहे लफ़्ज़ न आहिनि त अन कुंतु बिसिर्रिल्लाहि बिनूर मुहम्मद क़ब्ल नबुव्वती। अहिड़ो को बि शेर, को बि जुमिलो हज़रत पीरान पीर दस्तगीर बादशाह पीर जो न आहे। असां अहिड़े माण्हूअ खां बेज़ार आहियूं ऐं इहो माण्हू पाण बि गुमराह हुआ जेको इन जी मुआफ़क़त करे, ताईद करे, हिमायत करे, इन्हनि लफ़्ज़नि जे करे उहो बि गुमराह हुआ। असां अहिड़नि खां बेज़ार आहियूं। असां सच्चा क़ादरी आहियूं, शरीयत पाक जा पाबंद आहियूं। हथ मथे करे ऐलान कयो। बाबा तव्हां मुतफ़िक़ आहियो या न? अव्वल मुंहिंजो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ऐं इहो बि शरीयत पाक जो हुकुम ॿुधाए छॾिया, इन मौलवी जे पोयों निमाज़ पढ़णु कोन हराम आहे, कोन थींदी। जेको निमाज़ पढ़ंदुसि मोटाए, अल्लाहु अकबर, हुनजो ईमान ई कोन बचो, गुमराह थी वियो। असां अॼु ताईं ॿियनि खे चवंदा वरिता आहियूं ऐं असां अल्हम्दुलिल्लाह कल्ह बि चयो आहे, अॼु बि चऊं था। वॾनि वॾनि पंजाब जे मौलविन अहले सुन्नत जो तरीक़ो छॾियो, असां उन्हनि खे बि नसीहत कई। सिंध में जिन उन्हनि जी हिमायत कई, असां उन्हनि खे बि नसीहत बि कई ऐं उन्हनि मां बि हथु कढियो। लिहाज़ा हिन मौलवी जो बि जेको हिमायत कंदो, असां उन मां बि हथु कढंदासीं, लखे जलसा कुर्बान कंदासीं, पर अक़ीदो कुर्बान कोन कंदासीं। अक़ीदो वाले सुन्नत जो असांखे प्यारो आहे। तव्हां मुतफ़िक़ आहियो मूंसां? इहो ज़रूरी आहे तव्हांखे ॿुधाइण। तव्हां बि इहा वीडियो ॿुधी हूंदी, तव्हां ताईं बि पहुती हूंदी। लुड़ लॻो पियो आहे, मुल्क में फितनो लॻो पियो आहे, फसाद लॻो पियो आहे, अछी ॾाढ़ी, अटो ख़राब। यार दुआ कर त अल्लाह ताला शरीयत पाक जी पासदारी नसीब फरमाए। आमीन। नाराज़ न थियो था मौलवी साहब का सख़्त ॻाल्हि करे हो, अले ॾुखी ॻाल्हि करे हो। न न न न, इहो अहले सुन्नत व जमात जो तरीक़ो ई कोन्हे। मुंहिंजो मुर्शिद इमामुल आरिफीन पीर सिरोज़े धनी रहबर इरशाद फरमाईंदो आहे त मुर्शिद सां मुहबत बि शरीयत पाक जे हद जे अंदर कबी, शरीयत जे हद खां ॿाहिरि मुर्शिद सां मुहबत बि कान कबी। असां अहिड़नि जोड़नि जा मुरीद आहियूं, पंहिंजो अक़ीदो बचाइण ॼाणूं था। सुभाणे को तव्हांखे अची चए वाह बि हे तव्हां सुन्नियुनि जो मौलवी आहे, तव्हां छा चवंदव? असांजो मौलवी नाहे, ॻाल्हायो नाहे, ज़ोर सां चओ नाहे। वीडियो अची तव्हांखे ॾेखारे, बाबा हे अछी ॾाढ़ी वारो आहे ऐं तव्हांजो मौलवी आहे। बाबा फोटू फलाणे पीर सां बि अथसि, फोटू फलाणे मुफ्ती सां बि अथसि, फोटू फलाणे सां बि अथसि, फलाणे सां बि अथसि। बाबा असां जान तव्हांजी छॾायूं था वञूं। इहो असांजो मौलवी न आहे, असांजो आलिम न आहे। असांजा आलिम शेर मुस्तफ़ा सोने मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी जिन असांखे अक़ीदो ॿुधायो ऐं उहे बि टाण टाण करण वारा चुप थी वञनि, जेके इंतज़ार में आहिनि। मुफ्ती साहब छा थो चवे? मुफ्ती त कल्ह बि हक़ जो होको ॾिनो आहे, अॼु बि ॾिए थो, पर मां तव्हांजी जुरत ॾिसंदुसि। तव्हां कॾहिं पंहिंजनि पीरनि ते ॻाल्हायो था, पंहिंजनि मौलवियुनि ते ॻाल्हायो था, मां ॾिसंदुसि तव्हांखे। सभु नफ़्स परस्त मुंहिंजा सुञातल ऐं ॼातल आहिनि। अल्हम्दुलिल्लाह इन रोज़े वारे जे फ़क़ीर कॾहिं बि दीन सां ॿियाई कोन कई आहे। डंके जी चोट ते अक़ीदो कल्ह बि बयानु कयो आहे, अॼु बि बयानु करे रहियो आहे। या
रसूल अल्लाह हक यार दम दस्तगीर भेज पागारा मौलवी भी गुमराह इन जी हिमायत करण वारा भी गुमराह जेको इन खां बराअत न करे उहो भी गुमराह न को उन जे पोयां निमाज़ जाइज़ न को इन खां निकाह पढ़ाइण जाइज़ न को इन सां का कचहरी करण जाइज़ इहो असां अहले सुन्नत व जमात वारनि जी फतवा वा जमा सगो जी फतवा क़बूल है या कोन्हे क़बूल इंशाअल्लाह ताला इन ते अमल क़बूल है आज़ाद तमाही असां खे इहा ॻाल्हि ज़हन में विहारणी आहे जेका बि असां खे ॻाल्हि करणी आहे उहा शरीयत पाक जे हद जे अंदर करणी आहे पीरान पीर त मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो बचड़ो आहे मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दीन जो पैगाम ॾियण जे लाइ हज़रत सैयदना गौस आज़म तशरीफ़ वठी आया ऐं असां अॼु जेके स्टेजुनि ते वेही करे शरीयत पाक जो पैगाम ॿुधायूं था इहो बि फैज़ आहे त हज़रत सैयदना गौस आज़म अब्दुल कादिर जीलानीअ जो फैज़ जॾहिं असां ई शरीयत जी अल्हम्दुलिल्लाह पाबंदी कयूं था त उहो हेॾो जबल करामत जो इल्म जो रूहानियत जो जेको हीअं नज़र फरमाए त हीअं माण्हुनि जी काया पलट फरमाए छॾे तकदीर मटाए छॾे उहो पीरान पीर अहिड़ो जुमिलो कीअं चवंदो पीरान पीर ईअं चयो ई कोन्हे मुल्लो कूड़ो आहे कूड़ो आहे कूड़ो आहे कूड़ो आहे असां अहिड़े खां बेज़ार आहियूं अल्लाह ताला तव्हां असां सभिनीनि खे अहिड़नि फितरनि खां पनाह नसीब फरमाए हाणे सलात मुंहिंजे हबीब ते त मुस्तफ़ा जो शान अर्ज़ कयां सल्लल्लाहु अलैहि